मत करता हूँ कि ये बिल्कुल गलत एक्ट है। इसमें वकीलों को बदनाम करने की कोशिश की जा रही है और असल हकाइक को हटाया छुपाया जा रहा है। इनका फ़र्ज़ बनता था पहले तो वो उसका वीलॉग दिखाते जिसमें उसने तहज़ीब आमेज़ जो है अल्फ़ाज़ इस्तेमाल किए थे वकला के लिए। उसके बाद किसी भी जगह पे ये नहीं नज़र आ रहा कि ये लड़ाई शुरू कैसे हुई। जो हमारे वकला हैं उनका ये कहना है कि ये हमारे पास आए, इन्होंने हमें धमकियाँ दी, थ्रेट दिए और वहाँ से फिर इंटरेक्शन इनके दरमियान हुआ है। तो अब जो भी हुआ ये वीलॉगर और एक वकील के दरमियान था। हम इस सब में एक मीडिएशन का रोल प्ले करना चाहते थे या चाह रहे हैं। लेकिन उस सब के दौरान जो एफआईआर दर्ज हुई जिसमें कहीं न कहीं गवर्नमेंट की भी इन्वॉल्वमेंट है और हम इस एक्ट की पुरज़ोर मज़म्मत करते हैं। अगर उनको ये लगता है कि उनकी इन सब हरकतों से कराची बार या कराची बार का वकील डर जाएगा या कमज़ोर हो जाएगा, तो वो इस गलतफ़हमी को अपने माइंड से निकाल लें। कराची बार इतनी कमज़ोर बार नहीं है। जो इन एफआईआर हाँ, इन रिएक्शन इंशाल्लाह अल्लाह ताला ने चाहा फिर देखेंगे उसको जो भी कराची बार को अगर वो करेगा तो उसको भी फेस करना पड़ेगा। बाकी रहा कि इनका हमारा सिर्फ इतना सा कहना है कि आपने उनकी एफआईआर काटी, सही किया। अब आप इनकी भी एफआईआर काटें, एक ज्वाइंट इन्वेस्टिगेशन टीम बना दें। इन्वेस्टिगेशन होगी, पता चल जाएगा। अभी तक जितने भी लोगों के पास वीडियोस आई हैं वो दरमियान की हैं, शुरू की नहीं है। ये तो पता चले कि ये बंदा कैसे इंटर हुआ, किस जगह पे झगड़ा हुआ, कैसे झगड़ा हुआ। तो ये मिड की जो है और वो भी खास तौर पे जब हमारी स्ट्राइक थी। तो ये सारी पोजीशन है, इसको देखते हैं और इसके मुताबिक फिर इंशाल्लाह ताला अल्लाह ताला ने चाहा जो भी हमारा होगा स्टांस हम लेंगे। बट स्टिल हम इंटरेस्टेड सिर्फ इस चीज़ 2 बातों में, एक कि ये जो हमारे वकील साहब हैं उनकी भी एफआईआर दर्ज की जाए और उनका भी जो ग्रीवांस है वो ऑन रिकॉर्ड लाया जाए। उनका भी हमारे जो वकील साहब हैं उनका अभी ग्रीवांस ऑन रिकॉर्ड लाया जाए। उसके बाद फेयर इन्वेस्टिगेशन हो, जो भी रिजल्ट हो हमें परवाह नहीं है। अगर हमारे वकील गलत हैं बेशक एक्शन लें। लेकिन आप ऐसे वन साइडेड या मीडिया प्रेशर कह लो या किसी और के प्रेशर पे पुलिस ऐसे वन साइडेड कार्रवाई नहीं कर सकती। पुलिस खे अप्रोच कयो थो वञे असांजी एफआईआर जे लाइ वकीलनि सां जेका कल्ह हिते ढकमपेल थी आहे, गालम गलोच थी आहे, उनजी एफआईआर नथी कटी वञे पई ऐं बरक्स उनजे ॿी हिकिड़ी एफआईआर कटी वई जेका कूड़ी एफआईआर आहे। ऐं असांखे त लॻे थो को सिस्टम इन सॼे सिस्टम खे हलाए वकीलनि जी बदनामी कराइनि था पिया। हू कोशिशि था कनि वकील जी तज़लील ते। ऐं जेको भट्ट साहब आहे उहो हिकु ॿ ॾींहं पहिरियों उन जेका व्लॉग ठाहियो, बदतमीज़ी आगेज़ हिकिड़ो अल्फाज़ यूज़ कयईं, हिकु ज़बान जी मिमिक्री कयईं, वकीलनि जे ख़िलाफ़ ॻाल्हायईं, उहो एॾो इश्तिहाल फैलाए पोइ कोर्ट में छो आयो। मतिलबु उन सॼो मंसूबो हुन मंसूबे जे तहत ऐं कल्ह स्ट्राइक बि हुई, स्ट्राइक जे बावजूदि हुन ज़ोर ज़बरदस्ती सां अंदरि घिरिया ऐं हुन सां कुझु 5-7-8 माण्हू अहिड़ा जेके माण्हू प्राइवेट कपिड़नि में मलबूस आहे, उहे माण्हू उन माण्हुनि खे हेल्प कई ऐं उन माण्हू खे अंदरि घिराए जिन जी इश्तिहाल फैलायो अंदरि। ऐं तस्वीर जो सिर्फ़ु हिकिड़ो रुख ॾेखारियो थो वञे मीडिया ते। ऐं हो जेके इहे यूट्यूबर्स आहिनि इहे ज़हन साज़ी था माण्हुनि जी कनि, ॼाणी वाणी त वकील कम्यूनिटी जे ख़िलाफ़, ॿारनि जे ख़िलाफ़ हिकु प्रोपोगेंडा पूरे मुल्क में फैलायो थो वञे। हे ॿारूं उहे ॿारूं आहिनि जेके हमेशह आइन जी बालादस्ती चाहींदियूं आहिनि, कानून जी बालादस्ती चाहींदियूं आहिनि, आइन जे लाइ जिदोजहद कंदियूं आहिनि, डेमोक्रेसी लाइ उहे ॿारूं आहिनि। हिन में अहिड़ो कोई निज़ाम न हो। कल्ह जेका धकमपेल थी आहे उहा सॼी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वजह इहा आई जेका हुन प्राइवेट माण्हुनि अची उते बदतमीज़ियूं कयूं हुनजे करे। बाक़ी न अलाह जो शुक्र आहे कोई ज़ख़्मी थियो आहे न कुझु थियो आहे। एफआईआर कटी आहे, मेडिकल आहे कोन 337 ए लेवल में लॻी आहे, कहिड़े तरीक़े सां लॻो आहे, मेडिकल खां सवा कीअं लॻो आहे। त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वकीलनि जे ख़िलाफ़ हिकिड़ो प्रोपोगेंडा कयो थो वञे पियो। कटणु खपे छो जो असांजो राइट आहे। जॾहिं हुननि जो वर्जन आहे हुननि सां जेका उते मसला मसाइल था उन्हनि जो वर्जन ॾियणु था चाहिनि त वकीलनि जी एफआईआर छो नथी थिए पई। इन मां तव्हां सम्झो साज़िशूं हलनि किथां पियो। किसी के घर पे आता है तो उसके कुछ असूल होते हैं। अगर कोई यहाँ पर आया था तो उसको यहाँ के रूल एंड रेगुलेशंस को फॉलो करना चाहिए था। जब वो यहाँ पर आया तो अपने 15-20 जो है गनमैन्स और इन सब के साथ आया। यहाँ पे ऑलरेडी स्ट्राइक थी एक वकील के इशू पर, तो उन्हें कहा गया कि आप जो है पहले आप गलत एक स्टेटमेंट दे चुके हैं, आप हमेशा तौहीन मजहब करते हैं और आप जो है इस तरह के केसेस में आने के बाद भी आप यहाँ गुंडागर्दी करेंगे, यहाँ हजारों साइलिन रोड पे खड़े हैं, तो आप यहीं पे वेट करें। वैसे भी छुट्टियां भी चल रही हैं और इसके अलावा जो है स्ट्राइक है तो आपको वैसे ही भेज दिया जाएगा। लेकिन उसने जो है यहाँ पे रेजिस्टेंस दिखाई और गेट खोलकर अंदर जाने की कोशिश की, जिसपे हमारे वकला ने रोका और उसी बात पे मजामत हुई है। और उसके बाद न सिर्फ बदतमीजी की उसने, बल्कि एफआईआर एक जाली एक झूठी एफआईआर करवाई है और हम इस बात को कंडेम करते हैं। मां मुंहिंजा सम्झां पियो त ही जेको सॼो सिस्टम जोड़ियो वियो आहे, सिर्फ़ु कार्य कोर्ट खे कमज़ोर करणु आहे। जेके शइ हिन टाइम में ॾिठो वञे जेको मुदई आहे एफआईआर जो उहो वकील साहब आहे
ऐं उन खां अलावा जेको कंटेंशन ॾिए थो एफआईआर में एक्यूज़ पर्सन जा ॾिए थो। मां सम्झां थो ही ॿार खे ऐं कारे कोड खे कमज़ोर करण जी साज़िश आहे ऐं जेके कारे कोड जे लाइ जेको तसलसल ॾिनो वियो आहे असां कारे कोड जो त जेके कारे कोड पंहिंजे मक़सद जे लाइ पंहिंजे वजूद जे लाइ रोडनि ते बीठा आहिनि ऐं उन खां अलावा हिन टाइम तव्हां सम्झो त सिर्फ़ु असां हिकिड़ी एफआईआर लाइ बीठा आहियूं जेको 154 जो मैंडेटरी प्रोविजन आहे। असां सभु वकील सॼो जो सॼो निज़ाम में बीठो आहे। असां सम्झूं था त सॼो सिस्टम एसएसपी एसएचओ जेको बि आहे असांखे सिर्फ़ु इन मामले ते आणणु चाहे थो जे मुआशरे में कारो कोड इन मामले लाइ हलियो वञे। कल जेको वक़ुओ थियो रजब भट्ट जेको नामी मुल्ज़िम आहे उन सां कंहिं बि क़िस्म जो वकीलनि जो को बि क्लेश न हो। रजब भट्ट हिकिड़ा प्राइवेट गुंडा पाण सां गॾु वठी अची अदालत जे अहाते में घुसियो आहे ऐं कल सिटी कोर्ट में फुल डे स्ट्राइक जो इहो मक़सदु हूंदो आहे त कंहिं बि लिटिगेंट्स खे सिटी कोर्ट प्रीमिसिस में अंदरि इंटर न आहे करणु ॾिनो वेंदो। उन तां इहो हिकिड़ो क्लेश थियो आहे ऐं उन सां रजब भट्ट सां हिकिड़ो जेको उनजो वकील आहे मियां इशफाक उन वकील रजब भट्ट खे रिप्रेज़ेंट करे लीड करे वकीलनि जे मथां नॉमिनेटेड एफआईआर ऐं 15 खां 20 वकीलनि जे मथां नामालूम एफआईआर जेकी कराई आहे उहा हिकिड़ी फ्रिवलियस एफआईआर आहे ऐं इन एफआईआर जो सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त कराची बार जे वकीलनि खे डिवाइड करणु ऐं कराची बार जे वकीलनि खे कमज़ोर करणु आहे। सो आऊं जेको आहे त इन कूड़ी एफआईआर जी सख़्त लफ़्ज़नि में आऊं मुज़ाहमत थो कयां ऐं फिलफोर इहा एफआईआर सी क्लास कई वञे। जेतिरे ते एफआईआर सी क्लास कोन थींदी ओतिरे ते ही एम ए जना रोड बंदि रहंदो। हीअ असांजो अलल ऐलान आहे। उन में जेके बि लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ आहिनि एसएसपी इन्वेस्टिगेशन ऐं एसएसपी ऑपरेशन सां रुजू कनि ऐं एफआईआर सी क्लास करनि। एफआईआर सी क्लास का पोइ असी रोड रास्तो खोली दाते। पहले जब वो 19 दिसंबर को आया था सिटी कोर्ट तो हमने उसको वेलकम किया था, उसको अजरक पहनाया गया था। उसके बाद जब ये दाखिल हुआ सिटी कोर्ट में 29 दिसंबर को थी, अपने साथ गुंडे लेकर आया था। इसने एक सोशल मीडिया पे वीडियो बनाई जिसमें इसने किरदार कशी की वुकला बरादरी की और वुकला बरादरी की वुकला की डिग्निटी पे नो कॉम्प्रोमाइज, इस्लाम पर नो कॉम्प्रोमाइज। 29 दिसंबर को जिस तरीके से ये अपने साथ लोग लेकर दाखिल हुआ था और 15 से 20 गार्ड, और हालांकि स्ट्राइक थी, स्ट्राइक के बावजूद ये जजेस गेट से दाखिल हुआ। दाखिल होने के बाद इसने हमारे वकील को धक्का दिया। धक्का देने के बाद उस पर तशद्दुद किया। तशद्दुद करने के बाद फिर जवाबी कार्रवाई सेल्फ डिफेंस में हमने उसका सॉफ्टवेयर अपडेट किया। अब लग रहा है कि नदीम नानी वाला जो वुकला के खिलाफ उल्टी सीधी बातें कर रहा है और इस किस्म की हरकत कर रहा है तो इसका भी सॉफ्टवेयर अपडेट कोई ना कोई वकील कर ही देगा। 13 तारीख को ये आएंगे, ठीक है, 13 तारीख को आएंगे और इन्होंने हमारे खिलाफ एक मुकदमा दर्ज करवाया सिटी कोर्ट थाने में जिसमें कंप्लेनेंट हुए मियां इशफाक साहब, उसमें कंप्लेनेंट हुए। तो मेरा सवाल ये है कि अगर कि मियां इशफाक साहब पूरी वीडियो में दिखाएं कि हमने कहीं भी इसके खिलाफ कोई भी हमने बात की है या उस वीडियो में हमने किसी वकील ने टच किया है, क्योंकि काले कोट और काली टाई का सवाल है। ब्लैक टाई ब्लैक कोट का रिलेशन है हमारा मियां इशफाक के साथ। इन्होंने जो एक झूठी एफआईआर दर्ज करवाई है, बोगस एफआईआर है, इसकी कोई वर्थ नहीं है। अब हम यहाँ पर एहतजाज कर रहे हैं नुमाइश रोड पर। जब तक हमारी एफआईआर नहीं होगी हम ये जो हमारा एहतजाज चल रहा है ये खत्म नहीं करेंगे। इशू थियो आहे इहो जानबूझ के माना हिकिड़ो कराची बार जे वकीलनि खे बदनाम करण जी कोशिशि आहे। हिकिड़ो माण्हू तैश में अची करे प्रोवोक थो करे, माना उहो मुल्ज़िम जेको आहे सो वकील खे प्रोवोक थो करे, उनखे चैलेंज थो करे। जॾहिं कराची बार जे वकीलनि हिन भट्ट खे हितां टोपियूं अजरक पाराए इज़त ॾेई मोकिलियो, पोइ हिनखे कहिड़ी ज़रूरत हुई त सोशल मीडिया ते अची तूं कराची बार जे वकीलनि जे ख़िलाफ़ घटि वधि ॻाल्हाए, उन्हनि ते इल्ज़ाम तराशी करे। ऐं हाणे जेका एफआईआर थी आहे वकीलनि ते, आउं सम्झां थो त इहा पुलिस जी जेका बदमाशी आहे, आईजी पुलिस खे हिन जो नोटिस वठणु खपे त इहा एफआईआर कीअं थी आहे। जॾहिं जनवरी 2024 में कराची बार जो रेज़ोल्यूशन आहे जंहिंमें 4 डीजेस डीआईजीस एसएसपीस वेठा त कराची बार में सिटी कोर्ट में अगर का कंहिं वकील के खिलाफ एफआईआर थींदी त उहा कराची बार मां परमिशन वठी करे उतां एनओसी वठी करे पोइ एफआईआर थींदी। हाणे हालत इहा आहे जो कराची बार खां बग़ैर एनओसी जे बग़ैर परमिशन जे वकीलनि जे खिलाफ एफआईआर थिए थी। आउं सम्झां थो त इहो वुकला बिरादरी ऐं पुलिस इदारे खे ॿिन्ही खे पाण में विढ़ाइण जी साज़िश आहे। ऐं इन में उहो इहो वकील जेको लाहौर मां आयो आहे, असां हुनखे हिते इज़त ॾिनी आहे, असां हुनखे हिते हिमथायो आहे त बाबा भले तूं अची पंहिंजो वकालतनामो फाइल कर
ऐं चए थो वकीलनि जे ख़िलाफ़ घटि वधि ॻाल्हाए थो, इहो थींदो केरु आहे भट्ट जेको पंजाब में अची करे वकीलनि जी बेइज़ती करे थो, कराची बार जे ख़िलाफ़ घटि वधि थो ॻाल्हाए, ऐं मथां वरी पुलिस जो सुहागो। पुलिस छा कयो, पुलिस वरी FIR कई छॾी। बाबा FIR कई, कराची बार जो सदर आहे, सेक्रेटरी आहे, जॾहिं बाज़ाब्ता असांजा टास्क थिया 2024 में, जॾहिं आउं सेक्रेटरी हुउमि कराची बार जो, त अहिड़ी का बि वकीलनि जे ख़िलाफ़ FIR न थींदी, ऐं अगरि थी त कराची बार खे इंफॉर्म कयो वेंदो। हिते कराची बार खां पुछियो ई न वियो आहे, कराची बार जे सदर जी का परमिशन ई न आहे। तव्हां बग़ैर NOC बग़ैर परमिशन जे FIR कई आहे, इहा पुलिस जी बदमाशी आहे। पुलिस चाहे थी त वकीलनि जो ऐं पुलिस में पाण में तसादुम थिए, कराची बार खे कमज़ोर कयो वञे, ऐं पुलिस जा ऐं जेके बार जा पाण में तालुकात आहिनि उहे ख़राब कया वञनि। हिकु सोची सम्झी साज़िश जे तहत कराची बार जे वकीलनि खे मुश्तहल कयो थो वञे। जीअं कराची बार सिटी कोर्ट में टुफेड़ पैदा थिए, ताकी कराची बार खे असां डिवाइड कयूं, ताकी सेंट्रल जी कोर्ट सेंट्रल में वञे, साउथ जी कोर्ट साउथ में वञे। असां हरगिज़ कोन थियणु ॾींदासीं, कराची बार खे कॾहिं कमज़ोर थियणु न ॾींदासीं। ऐं जेकॾहिं हिननि सिटी कोर्ट खे अलॻि अलॻि कयो डिस्ट्रिक्ट में, असां भरपूर मज़ामत कंदासीं, भले पोइ उहा सालनि जा साल मज़ामत छो न हले। असां कॾहिं न चाहींदासीं त वकीलनि जे ख़िलाफ़ FIR थिए। बेगुनाह FIR थी आहे यार, हुन जे लाइ हुनखे अजरक पाराए टोपी पाराए मोकिलियो आहे, पोइ हुनखे प्रोवोक करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? उनजो ज़ाहिर रिएक्शन आहे, आम माण्हू जो रिएक्शन अचे थो। ऐं सम्झां थो त इहा FIR वापसि थी वञे, IG खे हुन SHO खे मुअतल कयो वञे, बल्कि डिसमिस करे, ऐं इहा FIR C क्लास न करे बल्कि B क्लास करे, ऐं जंहिं जेको हुन में मुदई आहे हुन में वकील, उनखे हुन में मुल्ज़िम बणाए, ऐं जेको भट्ट आहे उनखे मुल्ज़िम बणाए B क्लास कई वञे। ॾिसो हाणे सिधी सही ॻाल्हि आहे, इन में अगरि ॿिनि इनफ़रादी माण्हुनि जो कोई हिकिड़ो पाण में तकरार आहे या को अहिड़ो मुकालमो थी थो वञे, उहो हुननि ॿिनि माण्हुनि ते महदूद हुजणु खपे। इन में सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स जेके आहिनि या ॿिया दोस्त आहिनि, उन्हनि सभिनि खे असां पीका ते सपोर्ट कयो आहे, ऐं हुननि खे हिन ॻाल्हि जी सम्झ अचणु खपे त हींअर जेको महाज़ ठाहियो थो वञे, त हिन पूरे तमामु मामले जे अंदरि हिकु कोशिशि कई थी वञे त कंहिं तरीक़े सां असां सिविल सोसाइटी, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स ऐं वकीलनि जे दरमियान में हिकिड़ी रिफ्ट आणियूं ऐं पब्लिक ते हिकिड़े ग़लति मैसेज मोकिलियूं। पुलिस खे पार्टी न थियणु खपे। ऐं होम मिनिस्टर चवे थो त असां चीफ जस्टिस ताईं वेंदासीं, चीफ जस्टिस सिंध जो चीफ जस्टिस आहे, 6वीं 7वीं तरमीम में हिननि जी ॻाल्हि न ॿुधंदो। इहो हिकु पार्टी ठाहिण वारो। पुराणे ज़माने में नेब जा केसिस हुया त इहे चीफ जस्टिस जा दर वठी ऐं हुननि जे ख़िलाफ़ चवंदा हुआ त इंसाफ़ खपे, हिते इम्पार्शियलिटी न आहे। अहिड़ा बयान हिन पासे जी इंस्टिगेशन करनि था त कंहिं न कंहिं तरीक़े सां हिकु इन्वॉल्वमेंट कई वई आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कराची बार जे माण्हुनि खे इन तरीक़े सां सबोताज करण जी या हुनजी दिल आज़ारी करण जे लाइ। बाक़ी को अहिड़ो अमल थिए थो उनखे असां सिरे खां ग़लति चऊं था। अगरि हेॾां दोस्त अचनि मीडिया वारा, असां पाण में वेहूं, सिंध बार काउंसिल, पंजाब बार काउंसिल हिकिड़ी पेज ते वेही उन तमामु इशूज़ खे रिज़ॉल्व करे वञनि था। पुलिस छो इन शइ में पार्टी थिए थी ऐं हुकूमती दौर छो उन शइ खे अहिड़ो पुश करियो थो वञे, इन सभु शयुनि जो हल असां वटि मौजूदु आहे। दोस्त अचनि, जंहिंजी जिथे ग़लती हूंदी हुनखे रूल आउट कंदासीं ऐं तरीक़े सां मुफ़ाहिमत सां बाहिमी इतफ़ाक़ सां पंहिंजी यूनिटी खे ऐं पंहिंजे तालुक खे मज़बूत कंदासीं। जेको वकील ऐं सिविल सोसाइटी जो रहियो आहे, सोशल मीडिया जे दोस्तनि जो रहियो आहे, मीडिया जो रहियो आहे, असां उन्हनि खे ख़िराज तहसीन पेश कंदा मीडिया खे। हर मुश्किल वक़्त में हू पंहिंजी आवाज़ जेकी असां खणूं था उनखे पंहिंजी आवाज़ सम्झनि था, अॻिते लीड करनि था। त हींअर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कुझु एक्टर्स आहिनि, एलिमेंट्स आहिनि जेके हिन शइ खे फ्लेयर करनि था। उहे हुन शइ ते छो नथा ॻाल्हाइनि जॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं हुननि जा अकाउंट्स हैक थींदा आहिनि, जॾहिं हुननि जा FIA जा ग़लति केस थी करे हुननि खां उगाड़ी कई थी वञे, हुननि खे ब्लैकमेल करे पैसा वरिता वेंदा आहिनि। इहे सभु शयूं ऐं अहिड़े क़िस्म जा केसिस कीअं अलाउ कंदा आहिनि? इहे सभु शयूं हिन पासे अंधियो आहे त हिते हिकिड़ो फुक़दान न आहे, पर हिते कम्युनिकेशन गैप करे ऐं बेनिफिट वठण वारी हिकिड़ी थर्ड पार्टी जेका फ्रंट ते न आहे।